रहेगा यूं ही उनका चर्चा रहेगा, बड़े खाक हो जाएं जल जाने वाले। जी बिल्कुल, कराची जे मुख्तलिफ़ इलाइक़नि मां विलादत ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियूं कढियूं वियूं, जिन रैलियुनि में सरकार की आमद मरहबा जा नारा हणी आशिक़े रसूल हुजण जो सबूत ॾिनो वियो। कराची जे ज़िले मलीर जे इलाइक़े जोगी मोड़ ऐं शफ़ी ॻोठ मां पिणु रैलियूं कढियूं वियूं, जंहिंजी सरबराही ख़तीब जामे मस्जिद बगदादी मोहम्मद अफ़ज़ल रज़ा रिज़वी, ख़तीब जामे मस्जिद अल्लाह वाली इमरान करमी ऐं ख़तीब जामे मस्जिद नूरानी जे सैयद ज़ैनुल आबिदीन शाह कई। जेके रैलियूं जोगी मोड़ खां मंज़िल पंप ऐं मंज़िल पंप खां वापसी जोगी मोड़ ते इख़्तिताम पज़ीर थियूं। ताहिर अनमोल जलवाणी, पंहिंजी सिंध, कराची।